अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। अॼु पाण सिखंदासीं ॿिनि अखरनि खे पाण में मिलाए लफ़्ज़ ठाहिण। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, अलिफ़ खां वठी ये यके ताईं पाण वटि टोटल 52 अखर आहिनि ऐं उहे 52 अखर ई तव्हांखे यादि आहिनि। जीअं त तव्हां ज़बर लॻाई बि पढ़ी चुकिया आहियो। तव्हांखे ख़बर आहे ज़बर हमेशह मथे लॻंदी आहे ऐं जेको अखर जे हेठां लॻंदी आहे उनखे पाण चवंदा आहियूं ज़ेर। त पाण इन्हनि 52 अखरनि मां के अखर चूंडे हिते लफ़्ज़ ठाहियूं था। पहिरीं पाण खणूं था खे ज़बर ख, टे ज़बर ट। इहे 2 अखर आहिनि। इन्हनि ॿिन्हिनि अखरनि खे जॾहिं पाण मिलायोसीं त थियो खट। खे ज़बर ख, टे ज़बर ट, खट। पे ज़बर प, गे ज़बर ग, पग। चे ज़बर च, पे ज़बर प, चप। काफ़ ज़बर क, नून ज़बर न, कन। इहे सभु पाण 2 अखरनि वारा लफ़्ज़ पढ़ूं पिया। पे ज़बर प, रे ज़बर र, पर। बे ज़बर ब, मीम ज़बर म, बम। हे ज़बर ह, थे ज़बर थ, हथ। पे ज़बर प, नून ज़बर न, पन। लाज़मी कान्हे त जेके हिते मूं तव्हांखे अखर जोड़े लफ़्ज़ ठाहिणु सेखारिया आहिनि सिर्फ़ु पाण वटि उहे ई लफ़्ज़ हुजनि। पाण वटि 52 पूरा अखर आहिनि। पाण उन्हनि मां के बि अखर चूंडे लफ़्ज़ ठाहे था सघूं। लाज़मी कान्हे त जेके हिते मूं सेखारिया आहिनि तव्हां सिर्फ़ु उहे ई सिखो। उमेदु आहे त तव्हांखे अॼु जो टॉपिक मुंहिंजो ईज़िली सम्झ अची वियो हूंदो। अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो ख़्यालु रखिजो।